नाज़िक कंदकोट वेझो यात्रियुनि जी वेन मथां हथियारबंदनि जी फायरिंग में 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि ऐं वधीक अपडेट वठूं था गुलाम रसूल मीरानी खान जी। गुलाम रसूल, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल ही कंदकोट कश्मीर ज़िले में ॾोहनि ते हिकु दफ़ो ठाकुर अचण खां पोइ जेको आहे हिन वक़्तु ॾोही वारदातनि में जेको आहे वरी ॿीहर इज़ाफ़ो थींदे नज़र अचे पियो। ही कंदकोट बख्तियारपुर थाणे जे हथ इंडस हाईवे खिणकू लाड़े भरिसां जेको आहे पुर जे कोशिश दौरान जेको आहे हथियारबंदनि वेगन मथां फायरिंग कई आहे। फायरिंग जे नतीजे में वेगन में सवार जेके 2 ॼणा आहिनि पीउ पुट उहे ज़ख़्मी थी विया आहिनि। ही जेको आहे खिणकू भरिसां जेको आहे पुर जे इरादे सां बीठल जेके ॾुआरी हुआ उहे रेड़ दरबार खां जेको आहे वापसि कंदकोट अची रहिया हुआ त हिंदू बिरादरी खे रोकण जी कोशिशि कई ऐं वेगन न रुकण ते जेको आहे ॾुआरियुनि वेगन मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे करे जेको आहे गोलियूं लॻण करे पीउ ऐं पुट प्रकाश लाल ऐं मनीष कुमार उहे गोलियूं लॻण करे ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे कंदकोट इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त ॿुधाए पियो वञे त हिनखे जेको आहे सिटी इमदाद बाद जेको आहे सखर ॾांहुं जेको आहे उहो मुंतक़िल कयो वेंदो। जॾहिं त वेगन में सवार जेके ॿिया जंहिंमें औरतूं ॿार ऐं ॿिया मर्द जेके हुया जेके कंदकोट जी फैमिली हुई उहे रेड़की दरबार जेके आहिनि उहे वेंदा आहिनि, उतां उहे वापसि मोटंदा आहिनि। उन्हनि में जेको आहे उहे ॿिया जेके वेगन में सवार हुआ उहे महफ़ूज़ रहिया आहिनि। बाक़ी 2 पीउ ऐं पुट खे जेके आहिनि उहे गोलियूं लॻियूं आहिनि जेके उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि। ऐं हिन वक़्तु जेको आहे इतला मिलण ते जेको आहे पुलिस ते वाक़ई वारे हंधि पहुती आहे। पुलिस जो चवणु आहे त असीं उते पहुता आहियूं ऐं हथियारबंदनि जे पुठियां जेके आहिनि उहे रवाना थी विया आहियूं ऐं हथियारबंदनि जे ख़िलाफ़ जेको आहे ॾुआरियुनि जे ख़िलाफ़ जेको आहे उहा भरपूर कार्रवाई कई वेंदी। जी गुलाम रसूल, अपडेट ॾियण जे लाइ अव्हां जी महिरबानी।